राणा खान लॻे थो त पिरीअ जे पार थो वञे। कांबू खान तो कीअं समझो यार, तूं सही थो चई। जॾहिं न सजणनि जी सिक सताईंदी आ, पोइ हिते वेहण वेह थी वेंदो आ, वेह। राणा खान तो जो ॾोह किन्हे इश्क जो नशो हूंदो ई अहिड़ो आहे। बेली सचो आहे ओ मुंहिंजा जवान यार कांबू खान। ये दिल आ न, ये दिल, ये सट्टू पई ॾे। ये दिल थी चए त पल में वञी पिरीअ वटि वञी पहुचा। इहा थी चए। ए राणा खान, ए कम खां हाणे तूं वेह। कांबू खान कम खां कीअं वयसि? अरे कोन न वेंदुसि कम खां। ए हर हर पियो प्यार पचारूं कंदे छा राणा खान? ॿी कंहिं दुनियादारी जी तोखे ज़ाद की न हूंदी? ना नबू, ना नबू, तुझी सोच ई आ ग़लत आ। आऊं राणो खान संगत आ, सिर ॾियण वारो आ ऐं दुश्मननि जा कंथ कपण वारो आ। जो तिन राणे जी ददकार जंगन भलन जा कंथ केराए विझे, समझिए? राणा खान चनेसर खान से दुश्मनी लगी पई है, इन जी जरूर सोच रख। कांबू केड़ियूं ॻाल्हियूं थो करे? तोखे त चङी तरह ख़बर आ। राणे जी ददकार जंगन भलन जा कंथ केराए छॾे। राणा खान जंहिं निगिरी से तोह जो नींहुं लॻो आहे न, उहो निगिरी त चनेसर जी ॻोठरी आहे। अड़े यार रब्बू, इहे दिलनि जा सौदा, दिलनि जा जेके सिक जे सगन सां सभजी वेंदा आहिनि। अहिड़ी मोहबत दड़ा ऐं दंग नाहे ॾिसंदी मुंहिंजा यार रब्बू। केरु किथे थो रहे, भले 100 मेल परे बि रहे, मोहबत इन शइ खे नाहे ॾिसंदी। राणा खान आऊं त ईअं थो चवां त इहा ॻाल्हि चनेसर खान खे कीन वणंदी। कांबू खान मुंहिंजा यार, इहो चनेसर न राणे खान जो कुझु बि नथो बिगाड़े सघे। छो त हिन राणे खान जी ददकार जंगन भलन जा कंथ छुकाए छॾे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।